से मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर त ही को ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंजी ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे उन बादशाह खे अची दरबार में वेठे वेठे मथे में सूरु पियो। सी बादशाह खे जो मथे में सूरु पियो सो वज़ीर सां ॻाल्हि कयईं त वज़ीर हाणे सलाह ॾे त छा करियां। वज़ीर चयो त बादशाह सलामत कंहिं झूने ज़माने जी का नसीहत भरी ॻाल्हि ॿुधो त जेकर तव्हांजे मथे जो सूरु बि लही वञे ऐं तव्हांजो रूह बि विदरी पवे। से बादशाहनि जा बादशाहाणा ख़्याल सो हुन वज़ीर जी सलाह मञी वरिती ऐं अहिड़े माण्हू आणण जो हुकुम ॾिनई जेको तमामु वॾी ॼमार जो हुजे। से बादशाह जे हुकुम जी देरि हुई, सिपाही शहर में काहे पिया ऐं घड़ी बि कान गुज़री त हिकिड़ो झूर पोड़ो आणे दरबार में हाज़िर कयऊं जेसीं भिरुण जा ॿार बि अची अछा थिया हुआ। बादशाह सलामत खेसि ॾाढे इज़त सां पंहिंजे तख़्त जे भर में विहारे खेसि चयो त ए जीवना अहिड़ी का ॻाल्हि ॿुधा जा नसीहत भरी हुजे ऐं मुंहिंजो रूह बि विंदरी पवे। हुन ते ई झूने हुकुम मिलंदे ई पीरसन हुकुम मिलंदे ई हिन रीति ॻाल्हि शुरू कई ऐं चयईं जीअं त क़िबला अव्हांजो इक़बाल सदा सलामत हुजे। कुदरत जे हिन कारखाने में कई रंग लॻाए पिया आहिनि। भला भली जो छे ई कोन्हे, सतन समुंडनि पार हिकिड़ी विलायत में हिकु शहदोर पहलवान रहंदो हो। संदसि ज़ोर ऐं रती जा रोशा मुल्का मुल्क मशहूरु हुआ। पर उन नामुराद जो धंधो चोरी खां सवाइ ॿियो कोन हो। उहो नामुराद रुॻी चोरियूं कंदो वतंदो हो ऐं उहे चोरियूं बि वरी पंहिंजे अज़ीज़नि ऐं पाड़ेसरनि जूं कंदो हो। तंहिं करे उन जो नालो तमामु वॼणो हो। हिकु भेरे ते उहो पहलवान दिला खणी पाड़े वारे खूह तां पाणी भरण पियो वियो त दस्तूर मुताबिक़ उते ॿिया बि पाड़े वारा पाणी भरण लाइ आयल हुआ। हीअ बि पंहिंजी वारे तां तरसी बीठो हो त जीअं मुंहिंजो वारो अचे त पाणी भरियां। उते हिकु औरत हुनखे सॾु करे चयो त फिलाणा ओ फिलाणा तूं हेॾो वॾो पहलवान थो सॾिजांइ ऐं मुल्क में तुंहिंजी हेॾी वॾी हाक आहे, उहा भला कहिड़े कम जी आहे जॾहिं तुंहिंजा कम उहे आहिनि जो तूं वतींदो पंहिंजे माण्हुनि ऐं पाड़ेसरनि जूं चोरियूं कंदो। भला को रनड़ियूं रोआरण पंहिंजे पाड़े वारनि रोआरण बि का पहलवानी आहे? इहा ॻाल्हि तो जहिड़े सूर्य मुड़ुस जे मुंहं ते सोए कान थी। मार त के मीर चाकर वरी कहिड़ा थो चुकाई। हितां खां गच पंध ते फलाणे तरफ़ हिकिड़ी माड़ी आहे जंहिंजे हिकु सिर सोन जी ऐं हिकु चांदी जी आहे। उन माड़ी मां जेकर ॿ टे सिरूं खोटे खणी अची त उमिरि पियो मदा माणी मुड़ुस आई त परमार थी बाक़ी हिननि हॾनि झूपनि ऐं घर जे कुकड़ियुनि मारण जो हिननि मन वरंदई न सरंदई। उल्टो पहलवान जो शान थो ॿोड़ी। जेकॾहिं पहलवान आई त इहो कमु करे ॾेखार। सही मुड़ुस हिन औरत जे वातां उहे लफ़्ज़ ॿुधी खामी वियो। वेतर दिलि बि हासी भरियसि त ॿेली वाक़ई माई चयो त सभु सच आहे। हाणे काहूं आहिनि उन माड़ीअ ते मुंहिंजा उहो ख़्यालु करे दिला उते ई फिटा करे उथी पंधु पियो। हलंदो 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 अकलींदो काहूं ईंदो अची नेठि उन ई माड़ी वटि पहुतो। परियां ई माड़ी जूं विज वारियूं झलकूं ॾिसी सम्झी वरिताईं त हाणे अची वेझा पहुता आहियूं। ख़ैर साईं, सफ़र में ॾींहुं गुज़रियो राति थी त हीअ बि सही संभरी अलाह त्वार करे अची उन ई माड़ी जे हेठां बीठो ऐं आहिस्ते आहिस्ते करे सिरूं खोटणु लॻो। अञा ताईं हिकु ॿ सिर मस कढियाईं त हिकु ॿिए पहलवान जो उन ई माड़ी जो मालिक हो अची ॿाहनि खां झलियसि ऐं अहिड़ी सट ॾाईंसि जो हिन खां ओचिती रड़ निकिरी वई। अञा हिन पहलवान ताईं ॿाहूं छॾाइण लाइ हीला पिया कया त हेसि ताईं हिकु हैबतनाक आवाज़ में हुकुम चयोसि इहे सिरूं जितां कढियूं उते ई रखी छॾ। सही पहलवान सिरूं साॻी हंध ते रखंदे दिलि में चयो त ॿेली चोरनि ते मोर पिया आहिनि। हिते त मूंखां बि को किसो ज़ोर आहे। सिर रुकी बस कयईं त वरी हुकुम थियसि त हाणे चुपचाप करे मुंहिंजे पुठियां अचु।
हीउ वीचारो भला जो आहे में अची फाथो हो, सो माचड़ी करे उन शहदोर जे पुठियां हलंदो रहियो। तां जो अची हिकु ऊंदाही जाइ में पहुता। उहो शहदोर हिन पहलवान जूं ॿई टंगूं काठ में विझी खेसि उन ई ऊंदाही जाइ में बंदि करे कुलुप ॾेई हलियो वियो ऐं पोइ रोज़ानो मानी ऐं पाणी खणी हुनखे ॾेई वेंदो हो। अहिड़ी तरह केतिरा ई ॾियारा हुनखे उन हाल में गुज़री विया। से चवनि था त हिकिड़े ॾींहुं सुबुह जो छा थियो जो रोज़ानी दस्तूर जे उबतड़ हिन जी मानी हिकु जवान औरत खणी आई। उहो ॾिसी कदी हिन औरत खां पुछियो त छो ख़ैर त आहे जो अॼु मुंहिंजी मानी साॻियूं शहदोर न खणी आयो आहे। तंहिं ते हुन औरत वराणियो त जवान ख़ैर हुजे हा त अॼु आऊं छो अचां हा। कैदी पुछियो त आख़िर ॻाल्हि कीअं आहे। औरत चयसि आऊं उन पहलवान जी भेण आहियां। मुंहिंजो भाउ हितां खां थोरो पंध ते फलाणे शहर जे बादशाह जी धीउ वटि रोज़ानो वेंदो आहे ऐं राति विच में ई मोटी ईंदो आहे, पर अॼु राति जो जीअं वियो त सॼी राति में वरी वापसि न आयो आहे। उन ई करे पियो रोयूं ऐं वाटूं ॾियारियूं त अलाए अधे जो छा थियो आहे, छो देरि लाथी अथसि। कैदी जी दिलि बि उहा ॻाल्हि ॿुधी भरिजी आई ऐं मानी पासे ते रखी चयाईंसि तूं जेकॾहिं मूंखे हिन काठ मां कढीं त आऊं तुंहिंजे भाउ खे छॾाए अचां। पहलवान जी भेण साईं हुन खां वापसि मोटी अचण जा वाइदा वठी खेसि आज़ादु करे छॾियो। हीउ हुतां साईं हकलींदो हलंदो अची बादशाह जे महिलात वटि पहुतो। छा ॾिसे त महिलात जे दरवाज़े ते सख़्तु चौकी लॻी पई आहे। मुड़ुसु ओञाणण मां ई सॼी ॻाल्हि सम्झी वियो त कुझु ममण मिड़ई मतो आहे। वेझो वञी सलाम वारियाईं त चौकीदार खेसि बादशाह वटि वठी विया। बादशाह खां ख़बरूं चारूं पुछियूं। हुन अदब सां सलाम करे वराणियो त जींदा क़िबला आऊं ज़माने जो पहलवान आहियां ऐं केतिरनि मुल्कनि मां सैर कंदो अॼु तव्हांजे मुल्क में पहुतो आहियां। हितां अचण सां मूंखे ख़बर पई त हिकु गेदी मुड़ुस जो पाण खे शहदोर थो सॾाए, जंहिंजे करे तव्हांजी हेॾी ख्वारी थी आहे। उन ते साईं जिन पहिरेदार खणी बीहारिया आहिनि। ॿियनि मुल्कनि जा बादशाह छा सम्झंदा त वाह हिन बादशाह जी हुकूमत में ॿियो को अहिड़ो सूर्य ई कोन हो जो खणी हिन चोर जा आॾो अचे। मुड़ुस जो मट आहे। मूंखे जेकॾहिं साईं जिन इजाज़त ॾियनि त आऊं अकेलो ई हूंदो उन ई पहलवान सां मुक़ाबिलो करियां। बादशाह साईं उहा ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे हुकुम ॾिनो त सभिनी सिपाहियुनि खे हटाए हिन पहलवान खे अकेले से चौकी ते छॾियो वञे। वज़ीर हुकुम मिलंदे ई हिन पहलवान खे साण करे महिलात में आयो। जॾहिं महिलात जे अंदरी हिसे में पहुता तॾहिं वज़ीर हिकु पासे थी पहलवान खे चयो त मूंखे अॻिते हलण खां भउ थो थिए, उन करे आऊं हिते हिकु पासे ते लिकी थो वियां। तूं अकेलो अंदरि वञी उन हमरा खे ॾिसी अचु। हिन यार खे त अॻे ई उहा ॻाल्हि खपंदी हुई, सो वज़ीर खे हिकु हंधि लिकाए पाण अंदरि वियो। अंदरि छा ॾिसे त साॻियो पहलवान शहज़ादी सां गॾु पलंग ते वेठो आहे। उते वञी हिन सां मिलियो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। पोइ ॿिन्ही ॼणनि पाण में सलाह कई त हाणे हितां अटकल सां तिरकी वञणु घुरिजे, हितां निकिरी वञणु घुरिजे। इहा ॻाल्हि पकी करे हीउ पहलवान मोटी वज़ीर वटि आयो ऐं चयईंसि साईं मूं त अंदरि हिकु करे ॻोल्ही आहे, पर मूंखे त पखी बि नज़र कोन आयो आहे। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधी वाइड़ो थी वियो ऐं पक करण लाइ पहलवान सां गॾु अंदरि वियो। महिला साईं सॼो ॻोल्हे बीह रहिया, पर खेनि कुझु बि ॾिसण में कोन आयो। हिकदमि वापसि अची बादशाह खे इतला कयूं त पहलवान चौकीदारनि खे दलबो ॾेई अलाए केॾी महिल शहज़ादी समेत भॼी वियो आहे। बादशाह उहो ॿुधी ॾंदे आङुरी करे वेही रहियो। उते ॿिया दरबारी जे वज़ीर जी वज़ीर जे सॼे में ख़ुशकीनो हुआ। से उथी उबता सुबता सबबु ॾेई बादशाह खे मञाइण लॻा त हिन पहलवान वज़ीर जी सलाह सां हिन कैदी खे भॼायो आहे। नेठि साईं बादशाह कुझु वक़्तु वीचार खां पोइ हिन लाइ फांसी जो हुकुम ॾिनो। उते वज़ीर उथी वज़ीर ज़ादी वारो कुर्तो दस्तार ऐं पटो लाइ तख़्त ते रखियो ऐं हथु ॿधी अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत। मूं ख़ुदि हिन पहलवान सां गॾु अंदरि वञी सभु कुझु ॾिठो आहे ऐं ॻोल्हा कई। उन ई हूंदे बि साईं जिन खे जेकॾहिं मुंहं में भरोसो नथो अचे त पोइ अहिड़े वज़ीरी खे आउं छा कयां। अॼु साईं जिन ॿियनि जे चवण ते लॻी हिन ग़रीब खे फांसी ते था लटकाइनि, सुभाणे अहिड़ो साॻियो हाल मूं सां थिए त उन ई में बि शक कोन्हे।
बादशाह ॾिठो त हाणे मुर्गो बादशाही थी ऊंधी थिए सो पहलवान जी फांसी जो हुकुम वापसि वठी खेसि मुल्क मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनई। होॾां शहज़ूर पंहिंजे माॻ ते पहुचण शर्त हिकु पघारदार नौकर खे भलो घोड़ो ॾेई हिन पहलवान जी ख़बर करण लाइ रवानो कयो। नौकर ने घोड़ो दौड़ाईंदो शहर में आयो ऐं पहलवान जे फांसी जो ॿुधी पोइ पेर भॼंदो वञी शहज़ोर वटि पहुतो। शहज़ोर खे पहलवान जी फांसी ते लटकण जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो ऐं दिलि में चयईं त अहिड़े मुड़ुसु जंहिं पंहिंजो सिर ॾेई मुंहिंजी जान बचाई तंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजो जीअण कहिड़े कम जो। ईअं चई माड़ी जी दरी तां खणी पाण छॾियाईं। उहो ॾिसी संदसि भेण ऐं शहज़ादी जे भर में बीठियूं हुयूं तिन बि खणी पाण उछलायो। ख़ुदा जी कुदरत टई हेठि किरण शर्त मरी विया। थोरे वक़्त खां पोइ पहलवान बि अची उते पहुतो ऐं हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। नेठि रोई पिटी टिनी लाशनि खे हिकु जाइ ते गोशाइतो करे वापसि घर ॾांहुं मोटियो। ॻाल्हि पूरी थियण खां पोइ बादशाह ॾिठो त संदसि मथे जो सूरु सफ़ा ख़तमु थी वियो हो। पोइ त उन पीरसन खे ॾाढो इनाम ॾेई रवानो कयईं। सही मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त बुरे जो नतीजो बुरो आहे ऐं भले जो नतीजो भलो आहे। सो साईं मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।